الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان الله ليذر المؤمنين على ما أنتم عليه حتى يميز الخبيث من الطيب وما كان الله ليطلعكم على الغيب ولكن الله يجتبي من رسله من يشاء فآمنوا بالله ورسله وإن تؤمنوا وتتقوا فلكم أجر عظيم صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व ताला मथिन आयतुनि सगोरिन में फरमायो हुयो त जेके अल्लाह तबारक व ताला जी नाफ़रमानी करनि था अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे डर ॾिए थो। इन मां ईअं न सम्झो वञे त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे पसंदि करे थो या उहे अल्लाह जा महबूब आहिनि, पर अल्लाह तबारक व ताला इहा ॻाल्हि वाज़िह फरमाई हुई त अल्लाह तबारक व ताला इन जे करे डर ॾींदो आहे त मन उहे मुड़नि ऐं पंहिंजनि इन्हनि ख़राब अमलनि खां रुकिजी पवनि। पोइ जेकॾहिं उहे न मुड़ंदा आहिनि त अल्लाह तबारक व ताला बि उन्हनि खे डर ॾेई छॾींदो आहे त हू गुनाहनि जे इंतिहा ते पहुचंदा आहिनि त पोइ अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी सख़्तु पकड़ कंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह तबारक व ताला जा जेके महबूब बाना आहिनि उन्हनि खे अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ खां तकलीफ़ ईंदी आहे। इन्हनि मां ईअं न सम्झो वञे त अल्लाह तबारक व ताला इन्हनि खां नाराज़ आहे, बल्कि अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त बाननि खे पंहिंजनि प्यारनि बाननि खे अल्लाह साईं आज़माइश लाइ इहे वक़्ती तकलीफ़ूं ॾींदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह तबारक व ताला ग़ज़वा उहद में मुसलमाननि खे वक़्ती शिकस्त ॾिनी हुई। इन मां ईअं न सम्झो वञे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि खां अल्लाह साईं नाराज़ हो, न बल्कि अल्लाह तबारक व ताला मुनाफ़िक़ीन ऐं मोमिनीन खे जुदा करण जे लाइ इहा आज़माइश ईअं सम्झो त उन वक़्तु आज़माइश लाथी ही जंहिंजे करे मुसलमाननि खे वक़्ती शिकस्त मिली हुई। नंबर पहिरीं आज़माइश त इहा हुई त ग़ज़वा उहद जे निकिरण महिल जेके 300 मुनाफ़िक़ हुआ जेके अब्दुल्ला बिन उबई जे मैयत में उन्हनि सां गॾिजी जुदा थी विया हुआ ऐं उन खां पोइ जेके बाक़ी मुनाफ़िक़ आया हुआ ग़ज़वा उहद में त उन्हनि जे मथां जेॾी महिल इहा अची करे आज़माइश लथी त हू जेको आहे सो ईअं चवणु लॻा त जेकॾहिं काश असां निकिरूं ई न हा, यानी उनजो निफ़ाक़ पधिरो थी पियो। हाणे जेकॾहिं इते सुवालु इहो थो थिए त इन जी ज़रूरत कहिड़ी हुई? हालांकि ईअं बि हुजे हा त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे या सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के मुनाफ़िक़ीन जा नाला बाक़ाइदगीअ सां ॿुधाए वञंदा ऐं उनखे कढियो वञे हा त मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त जेकॾहिं ईअं कजे हा त मुनाफ़िक़ीन चवंदा त ॾिसो असां हिननि सां गॾु आहियूं ऐं असांखे ही पाण खां अलॻि था करनि। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला अहिड़ी आज़माइश लाथी जो हू ख़ुदि ब ख़ुदि पधिरा थी पिया। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो ए मुनाफ़िक़ो अल्लाह खे न जुगाईंदो आहे त जंहिं ते अमी आयो तंहिं ते मोमिननि खे बि छॾे ॾे तव्हांजो पलीत खे पाक खां दार करे। यानी अल्लाह तबारक व ताला ज़रूरु जेके नापाक आहिनि यानी मुशरिक मुनाफ़िक़, छो त अल्लाह साईं फरमायो आहे इन्नमल मुशरिकून नजस, त जेके मुशरिक आहिनि उहे पलीद आहिनि, त उन्हनि खे मुनाफ़िक़नि खे मुशरिकनि खे मोमिननि खां दार कयो वञे। छो त मोमिन कहिड़ी बि हालत में हुजे उहो पाक हूंदो आहे। अल मुमिनु ला यंजिस, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन कॾहिं बि पली न थींदो आहे हता के जनाबत जी हालत में बि। छो त वक़्ती तौर ते उनजे मथां गुस्ल त फ़र्ज़ थियो, पर उहो ज़िक्र बि करे सघे थो, इस्तिग़फ़ार बि करे सघे थो, सलाम बि ॾेई सघे थो। छो त मुस्लमान जी जेका दिलि हूंदी आहे तौहीद जे करे पाक हूंदी आहे। बाक़ी वक़्ती तौर ते इंसान जे मथां गुस्ल फ़र्ज़ थी वियो त उहो वक़्ती आहे, पर उन में बि मुस्लमाननि जी दिलि पाक हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो त मुस्लमाननि खे काफ़िरनि खां मुनाफ़िक़नि ऐं मुशरिकनि खां अलॻि कजे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो ऐं अल्लाह खे न जुगाईंदो आहे जो अव्हां खे ॻुझ ते वाक़िफ़ करे। यानी अल्लाह तबारक व ताला समूरनि मुस्लमाननि खे या समूरनि माण्हुनि खे ॻुझ खां वाक़िफ़ न कंदो आहे त ही मोमिन वथी, ही मुनाफ़िक़ वथी, ही मुशरिक वथी, या उन खां अलावा जेको बि कुझ जी शइ आहे त अल्लाह तबारक व ताला समूरनि मोमिननि खे उन खां वाक़िफ़ न कंदो आहे। पर अल्लाह साईं फरमाए थो पर अल्लाह पंहिंजनि पैगम्बरनि मां जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे चूंडींदो आहे। छो त जेके
अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि, इन्नहुम इंदना लमिनल मुस्तफ़ीन अल अख़यार। त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अहिड़ी इस्तेदाद ऐं क़ुवत ॾेई छॾी आहे जो हू इन इल्म खे बर्दाश्त करनि था। ऐं इहो इल्मु अल्लाह तबारक व तआला इन्हनि अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम खे वहीअ जे ज़रिए अता कयो। समूरो इल्मु जेको आहे उहो ज़ाती अल्लाह तबारक व तआला जी वस्फ़ आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जी इन इल्म खे इहातो कंदड़ आहे। बाक़ी ज़ाती इल्मु कंहिं नबीअ खे बि नाहे। समूरनि नबीअनि खे अल्लाह तबारक व तआला समूरनि इंसान ज़ात खां वधीक इल्मु अता कयो ऐं समूरनि नबीअनि खां वधीक इल्मु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह अता कयो। पर इहो बि तॾहिं अल्लाह तबारक व तआला कुझ खां वाक़िफ़ कराईंदो जॾहिं अल्लाह चाहींदो हो, यानी वहीअ जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअनि खे कुझ खां वाक़िफ़ कराईंदो हो। ऐं जॾहिं वही नाज़िल थींदी हुई त मलाइकनि जे चौधारी पहिरों हूंदो हो, छो त क़ुर शरीफ़ में अचे थो यसलुकु मिन बैन यदैहि व मिन ख़ल्फ़ी रसदा। वहीअ माल चौगिर्द ईअं सम्झो मलाइकनि जो पहिरों हूंदो हो ऐं उन नबीअ ते जेका वही नाज़िल थींदी हुई उनजे चौधारी पहिरों हूंदो हो। बर सूरत अल्लाह तबारक व तआला बि जेके कुझ जो इल्मु आहे उहो बि पंहिंजे रसूलनि खे जॾहिं चाहियो उहो अता कयो। छो त अल्लाह तबारक व तआला बि क़ुर मजीद में फरमायो आहे त ज़ालिक मिन अंबाइल ग़ैबि नूही इलैक। ए प्यारा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए जेके वही आहे, इहे जेके कुझ जूं ख़बरां आहिनि, इहे अल्लाह तबारक व तआला तव्हांखे वहीअ जे ज़रिए ॿुधाए थो, हालांकि इन खां अॻु में तव्हां नावाक़िफ़ हुयो। बर सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त पर अल्लाह पंहिंजनि पैगंबरनि मां जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे चूंडींदो आहे। हाणे इन मां इहा ॻाल्हि बि वाज़िह थी त जेको ज़ाती इल्मु आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि न आहे। छो त ज़ाती इल्मु अल्लाह जी वस्फ़ आहे, यानी हर शइ जी इल्मु, हर शइ जी वस्फ़, हर शइ जो कुझु अल्लाह तबारक व तआला खे ई ख़बर आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि न आहे, एतिरो जेतिरो अल्लाह तबारक व तआला ॼाणायो। छो त अल्लाह साईं फरमायो आहे कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्दुल ग़ैब इल्लल्लाह, यानी अल्लाह जी ज़ात खां सवाइ आसमाननि ऐं ज़मीननि में कुझ खां कोई बि वाक़िफ़ न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ई आहे। इन आयत सगोरीअ जे ज़िमन में इमाम नसवी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त फ़िरक़ाए बातनिया जे लाइ इहा आयत ईअं सम्झो रद्द आहे। फ़िरक़ाए बातनिया हसन बिन सबा जा पैरोगार आहिनि ऐं आगा खानी बि उन्हनि जी ईअं सम्झो त हिकिड़ी शाख आहे। उन्हनि जो इहो हूंदो आहे अक़ीदो त जेके इमाम आहिनि उहे कुझ खे ॼाणींदा आहिनि, इमाम जेके आहिनि उहे कुझ खे ॼाणींदा आहिनि ऐं उहे मासूम आहिनि। ऐं उन्हनि जो इहो बि अक़ीदो आहे त उहे जंहिंखे चाहिनि हलाल करनि, जंहिंखे चाहिनि हराम करनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे इन अक़ीदे खे पंहिंजी आयत सगोरीअ सां रद्द करे छॾियो आहे त अल्लाह तबारक व तआला कुझ जो इल्मु ॼाणींदो आहे ऐं उन खां अलावा हिलत ऐं हुरमत नबीअ खे बि तौक़त न आहे जो हिलत ऐं हुरमत कंहिंखे लॻाए सघे। हिलत ऐं हुरमत यानी हराम ऐं हलाल जेको कंदो आहे उहा अल्लाह जी ज़ाती कंदी आहे। बर सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त फ़आमिनू बिल्लाहि व रुसुली, पोइ अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे मञो, पैगंबरनि खे मञो। वइन तुमिनू वततकू, ऐं जेकॾहिं अवी मञींदव, वततकू ऐं डिॼंदव, फलकुम अजरुन अज़ीम, त अव्हां लाइ वॾो अजुर आहे। इमाम शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त डिॼण मां मुराद हीअ आहे, तक़वा मां मुराद हीअ आहे त जेके शरीयत जे तरफ़ खां ग़लति खे ग़लति, सही खे सही, हराम खे हराम ऐं हलाल खे हलाल करे मञींदो ऐं उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, त ईअं सम्झो त इहो तक़वा ते आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला इनखे वॾो इनाम उहो अता कंदो जेको जन्नत जे सूरत में हूंदो। दुआ अल्लाह साईं तव्हां या असांखे बि मुतक़ी बणायो। मालिक अल्लाह।